बोलते बजे कमल कदमन में सिर झुकाया तव्हां सभिनि प्यारनि वास्ते आसीस पिना ऐं तव्हां सभिनि जे तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼोको ॾींहुं गणपति विसर्जन जो ॾींहुं। 10 ॾींहं अॻु मां सम्झां थो गणपति स्थापन कयूं गणेश चौथ ते। गणेश चौथ चवंदा आहिनि आहे गणपति जे जन्म जो ॾींहुं। और इन स्थापन कंदा आहिनि पोइ 3 ॾींहं 5 ॾींहं 7 ॾींहं 10 ॾींहं वञी परवाह कंदा आहिनि पाणीअ में। गणपति शायदि भारत में the most popular of all gods, and he has a place duly allotted to him in all the other temples. गणपति जा जुदा टेम्पल्स आहिनि पर ॿिया जेके टेम्पल्स आहिनि तिन में गणपति ताईं ज़रूरु ॾिसंदा। को बि कार्य थींदो गणपतिअ खे यादि कंदा। दुकान खुलंदो, फैक्ट्री जो उद्घाटन थींदो, नए घर में वञी निवास कबो, शादी थींदी, जया थींदा, को बि शुभ कर्म थींदो गणपति जे आसीस खां सवाइ न। इन करे गणपतिअ खे को थींदा आहिनि विघ्न विनायक, जेको विघ्न दूर करे। असीं विघ्ननि पर ॾाढो डिॼंदा आहियूं, ऐं कमु कयो अथऊं चवंदा आहियूं कमु शुरू कयो तव्हां विघ्न शल न पवनि। प्रभु शल मखण मां वार कढी, विघ्न न पवनि। हिकिड़ो माण्हू हूंदो हो, चवंदो साउंड क्लियर कोन्हे, जी साउंड ओ कहीं अची रहियो हींअर ॿुधण में अचे थो सभिनी खे? अहिड़ो न, हा अहिड़ो न जी। हिकिड़ो माण्हू हूंदो चवंदो मां जेको कमु करियां असुल मखण मां वार थींदो आहे। चवंदी कीअं थींदो? केतिरा ई कम तो कया आहिनि ऐं सभु कम तुंहिंजा मखण मां वार थी। विघ्न पवे कोन, कई विघ्न पवंदा आहिनि पर उहे मखण मां वार थी वेंदा आहिनि। इट इज़ द एटीट्यूड। जेकॾहिं को विघ्न पवे थो उनखे मां घणो ध्यानु नथो ॾियां, मां सिदक रखां थो साईंअ में, प्रभुअ में, प्रभुअ जे कंहिं रूप में, गणपतिअ में, त उहो मखण मां वार थी वञे थो। हीअं की न आहे त को असीं गणपतिअ जी पूॼा करियूं था त उनखां जेकी घुरूं था सो असांखे मिले थो, पर ईअं आहे त असांखे शक्ति मिले थी, असांखे सुमत मिले थी। जीअं जेको कमु असीं करियूं था, जेकी असीं चाहियूं था, सो जेकॾहिं खणी असांखे नथो मिले त असांखे शक्ति मिले थी। आत्मिक शक्ति असांजी खुले थी, अंदर जी शक्ति असांखे मिले थी, असीं उन मां लंघे पार पऊं था। कहीं जिते वेंदा भारत में, परे में परे ॻोठ में न वेंदा त बि ॾिसंदा गणपतिअ जो मंदरु, नंढिड़ो ई मंदरु हूंदो। अॼु हिन प्यारे जे आसीस वठण जो ॾींहुं आहे। अचो त चरणनि में सिर झुकायूं ऐं आसीस पिनूं। अॼु जो वीचार, पर पहिरीं अॻु जो वीचार। मंग कहीं खां मंगवा जो ॾिहारी पियो ॾे।
उन खां वञी मंग, तूं ॿियनि खां मंगी छा कंदे, उन खां। अॼु जो वीचार आहे संत कबीर जो श्लोक। अक्सर करे संत कबीर जे श्लोकनि में तई कबीर नालो ज़रूरु ॾिसंदा, पर के थोरा श्लोक आहिनि संत कबीर जा जे कबीर ग्रंथ में चढ़ियल आहिनि, संत कबीर जा आहिनि, पर उन्हनि में कबीर अखर नथो अचे। अॼु जो वीचार अहिड़ो हिकु श्लोक आहे जंहिंमें कबीर जो नालो की न आहे, पर कबीर जो श्लोक आहे। संत कबीर चवे थो, चिंता ऐसी डाकनी, चिंता ऐसी डाकनी, काट कलीजा खाए। चिंता ऐसी डाकनी, काट कलीजा खाए, वैद्य बेचारा क्या करे, कहाँ तक दवा लगाए। संत कबीर खे ॾाढी विट हूंदी हुई, ॾाढो ह्यूमर हूंदो हुओ। चए थो, चिंता ऐसी डाकनी, चिंता अहिड़ी ॾाइण आहे, चिंता खे ॾाइण करे थो पहुचे। संत कबीर को यूनिवर्सिटी एजुकेशन कोन वरिती हुई, उन करे इहे अखर ॻाल्हाए ॾींदो हो, जेके अखर शायदि तई चओ त साईं सर्किल में भई कोन, पर हू पंहिंजो माया खे कोन थो पहुचे। काने काती नाके काती काट कुटकी का ऐं चई ॾींदो हो जेकी ईंदो हुउसि। चए थो त चिंता अहिड़ी ॾाइण आहे, चिंता ऐसी डाकनी, काट कलीजा खाए। असांजो हृदय, असांजी दिलि कलीजो कटे हुनखे खाई छॾे थी, अहिड़ी हालत असांजी करे थी। वैद्य वेचारा क्या करे, चए थो पोइ वञूं था वैद्यनि वटि, असांजी सिहत टुटी पवे थी, वञूं था वैद्यनि वटि, वैद्य वेचारो छा कंदो, कहाँ तक दवा लॻाए। जंहिं जंहिं भेरे वेंदा तव्हांखे का न का दवा कढी ॾींदो, पैसा वठंदो तव्हांखां, पर केसि ताईं पियो इहे दवाऊं तव्हांखे ॾींदो। तव्हांखे पाण पंहिंजूं अखियूं खोलणु घुरिजनि, परूर पाइणु घुरिजे त हीअ बीमारी मूंखे थी आहे चिंता जे करे। इन करे चिंता खां दूर, चिंता ऐसी डाकनी, काट कलीजा खाए, वैद्य बेचारा क्या करे, कहाँ तक दवा लगाए। चिंता जिते ॾिसंदा उते तव्हां ॾिसंदा इन ड्यू कोर्स, इमीडिएटली न, यकदम न, पर ॾिसंदा वक़्तु पए बीमारी ज़रूर ईंदी। ऐं केतिरनि क़िस्मनि जूं चिंताऊं आहिनि, कंहिंखे घर जी चिंता, कंहिंखे पैसे जी चिंता, कंहिंखे सिहत जी चिंता, कंहिंखे ॿारनि जी चिंता, कंहिंखे कम जी चिंता। वञो लिस्ट लिखंदा पूरी थींदी की न, एतिरियूं चिंताऊं दुनिया में आहिनि। ऐं हिकु हिक खे अथव कान का चिंता। जंहिं हृदय में पूरन विश्वास, पूरन सिद्ध की न आहे, प्रभु जेकी तूं करीं थो उन में ई भलो आहे, जेकी तो कयो उन में ई भलो आहे, जेकी तूं कंदे उन में ई भलो आहे। जेसि ताईं इहा फॉर्मूला असांजे दिलि जे अंदरि पकी दृढ़ता सां नथी फिक्स थिए, तेसि ताईं चिंता ज़रूरु, का न का चिंता ज़रूरु। पोइ भला छा, पोइ हीअं थींदो, पोइ छा कबो। पोइ जो साईं वेठो आहे, जीअं हींअर जो साईं आहे, पोइ जो साईं वेठो आहे। कंहिंखे का चिंता, कंहिंखे का चिंता, कंहिंखे धीउ जी चिंता। मुंहिंजी धीउ हींअर 28 वर्ष जी थी वई आहे, अञा घणो वक़्तु। अरे तूं पुछ पाण खां त मां पाण 48 वर्ष जी थी वई आहियां, बाक़ी वक़्तु घणो। जंहिं कर्तव्य लाइ मां हिते आई आहियां सो कर्तव्य छल पालन करियां, पर न, धीउ जी चिंता, पुट जी चिंता, नाठीअ जी चिंता। ॿी चिंता न हूंदी त पाड़े वारे जी चिंता थी। हिकु भेण आई चई मूंखे पाड़े वारे जी चिंता थी पई। चिंता ऐसी डाकनी, काट कलीजा खाए, वैद्य बेचारा क्या करे, कहाँ तक दवा लगा।
हिकु हिकु का न का चिंता एतिरे क़दुरु जो जेकॾहिं न को माण्हू अची असांखे चवंदो मूंखे भई का चिंता कोन थी त असांजे अंदरि शक थींदो दिमाग़ न अलाए ठीकु आहे